हिकु सिंध हिकु सकाफ़त। 1 डिसंबर आचर ॾियारे अवामी न्यूज़ HD पारां हिकु सिंध हिकु सकाफ़त जे स्ट्रेट मल्हाए रहिया आहियूं। अचो त अवामी न्यूज़ सां गॾु समूरा सिंधवासी पंहिंजी धरती सां धरती जे रंगनि सां रंगजी वञो। अचो खेट खेड़ियूं, अचो सोन मेड़ियूं। मुंहिंजा सिंध वासियो सजणो, असांखे पंहिंजी धरतीअ सां प्यार ऐं मोहबत आहे। सिंध सदियुनि खां जीअंदी रही आहे। ही सिंध जूं बनियूं ऐं ॿारा, ही सिंध जूं ढंढूं ऐं ढोरा, ही मौज भरियो महिरान सदा वैन सिंध आबाद मारू खुशहाल। ही लाड़, ही काछो, ही थर ऐं बर, ही सिंध जा हुनर ऐं साज़ सिंध जी ओञाण ऐं सकाफ़त आहिनि। सिंधी सकाफ़त खे उजागर करियूं। सिंध आबाद मारू खुशहाल। हिकु सिंध हिकु सकाफ़त। सिंध आबाद मारू खुशहाल। अचो खेट खेड़ियूं, अचो सोन मेड़ियूं। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ पारां 1 डिसंबर ते हिकु सिंध हिकु सकाफ़त जे ॾियारे खे भरपूर मल्हाइण जे सिरे हेठि ऐलान खां पोइ खिपरो में तयारियूं शुरू थी वियूं आहिनि। सिंधी फिल्मनि जे अदाकार ऐं फनकारनि पारां अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ जी भरपूर आजियां कई पई वञे। धरती TV जे बहितरीन अदाकार ऐं टिणी पप्पा गाने जो मुख्य किरदारु अदा कंदड़ हैदर वगियो ऐं अदाकार सिकंदर शाह अवामी न्यूज़ जी हेड ऑफिस जो दौरो कयो। हिननि जो चवणु आहे त अवामी न्यूज़ थोरे वक़्त में कामयाबियुनि जूं वॾियूं बुलंदियूं हासिल कयूं ऐं सिंध जी सकाफ़त खे झरजंग में उजागर कयो। ऐं अवामी न्यूज़ जी टीम खे जस पेश कयां थो। इन मौक़े ते हिननि अवामी न्यूज़ सां गॾु सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो भरपूर वचन वरजायो वियो आहे। ही जेको 1 डिसंबर ते असांजो सखावत जो ॾींहुं आहे, उन में असां सभु गॾु आहियूं। सभु सिंधी असांजा ॿाहिरि जेको सखावती ॾींहुं आहे असां बिल्कुलु गॾु मल्हाईंदासीं। ऐं हिकु सिंध हिकु सखावत ऐं भरपूर तरीक़े सां अवामी न्यूज़ जेको आहे सो भरपूर तरीक़े सां हिते खिपरो शहर में मल्हाईंदी आहे ऐं इंशाल्लाह हिते बि मल्हाईंदासीं सुठे तरीक़े सां। ऐं असां उमेद था रखूं जेतिरा बि पंहिंजा सिंधी भाइर आहिनि हिते उहे सभु गॾु हूंदा, हिकु थींदा, सभु गॾु कंदा ऐं सखावती ॾींहुं इंशाल्लाह ज़रूरु मल्हाईंदासीं सुठे तरीक़े सां। जी बिल्कुलु, ही हिकिड़ो सिंधी ईद आहे, ठीकु आहे न, ऐं असीं गॾु मल्हाईंदासीं। अवामी न्यूज़ जे ज़रिए ही असीं पैगाम ॾेई रहिया आहियूं। सिंधी सभु गॾु आहिनि ऐं गॾु हुजनि, नाराज़ सिंध। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।